तोखे गाल दिल जी चई न सघियासीं। तोखे गाल दिल जी चई न सघियासीं। तोड़े मन में चुप रही न सघियासीं। तोड़े मन में चुप रही न सघियासीं। तोखे गाल दिल जी चई न सघियासीं। जीवन तुझे जा हुयासीं त सूरज। जीवन तुझे जा हुयासीं त सूरज। जीवन तुझे जा हुयासीं त सूरज। मगर शाम कह लही न सघियासीं। मगर शाम कह लही न सघियासीं। तोड़े मन में चुप रही न सघियासीं। तोड़े मन में चुप रही न सघियासीं। तोखे गाल दिल जी चई न सघियासीं। हुयासीं तवारी जा घरड़ा जुनेद। हुयासीं तवारी जा घरड़ा जुनेद। हुयासीं तवारी जा घरड़ा जुनेद। असां पर छोली डरी न सघियासीं। असां पर छोली डरी न सघियासीं। तोड़े मन में चुप रही न सघियासीं। तोखे गाल दिल जी चई न सघियासीं। मां विकास शेन आहियां। तव्हां ग़लति सम्झो आहे। अहिड़ी का बि ॻाल्हि न आहे। मां त सिर्फ़ हिते तफ़रीह करणु आया हो न। पर ख़बरदार, मां तफ़रीह जो सामान न आहियां।
हवस जा पुजारी होश में नाकाम थी मैं तहारी बेहोशी जो नाजायज फायदो करण चाहिए तो याद रख मिस्टर हर औरत एक जेड़ी ना है हुंदी। तू गलत भी समझी मां तो तोखे मां चंगी तरह जाना थी तो जड़न अयाश मर्दन खे अच्छी है हसन हाँ हिकिड़ो कमु कर हसन ये मेडिसिन ऐं फूड मैडम के कमरे में ॾेई अच। मां छो वञा तुंहिंजे लाइ कर्फ्यू लॻल आया। अरे बकवास न कर यार वो मूंखे ग़लति पई सम्झे वो मूंखे अयाश अमीरज़ादो पई सम्झे। अच्छा माना उहा तोखे ग़लति ई सम्झे। सही ॻाल्हि इहा आहे त मुंहिंजे यार खे हुन सां मोहबत थी वई आहे। यार हसन ॾिस मूंखे छा मां एतिरो ख़राबु आहियां ॿुधाए ॿुधाए न मूंखे मां एतिरो ख़राबु आहियां। जाने मूंखे ख़बर आहे पर हुन छोकिरी वटि उहा अखी कोन्हे। अगरि तोखे मुंहिंजी नज़र सां उहो ॾिसे न पोइ मां हुन खां पुछंदुमि। हीरो आहे मुंहिंजो यार हीरो वाह खां ॾेई था अचां। यार पाण खां वॾी ग़लती थी वई आहे। ग़लती कहिड़ी ग़लती? यार इहो ई जेको भाभी खे भॼाए वियासीं हाणे ॾिस न आहियूं न दर पदर जाफ़र वटि हुयासीं त बेघर सही महफ़ूज़ तो हुयासीं। जंहिंखे तूं बेघर थो चवीं न इहा बेघर कोन हुई इहा क़ैद हुई ऐं असां बिना कंहिं ॾोह जे क़ैद कटे रहिया हुआसीं मुंहिंजा दोस्त। ॾिसो आज़ादी असांजो हक़ आहे ऐं उहा आज़ादी हासिल करण जी असां कोशिशि कई आहे। त पोइ छा थियो मिली वई आज़ादी। हिते बि क़ैद में ई आहियूं दोस्त केतिरो लिकी लिकी भॼंदासीं। हिकु पासे पुलिस जो ख़ौफ़ ॿिए पासे जाफ़र जा माण्हू। मूंखे कसम आहे पंहिंजी धरती माउ जो हिन जाफ़र कुते खे जेकॾहिं मां सबक़ु न सेखारियो न जो हिन मुंहिंजी इज़त खे बाज़ार में नीलाम कयो। तो तवारन जे वरन में रात के मेड़ी छॾियो चंड के झूमर बणाई ऐं कॾहिं नक जी फुली नेणनि सां मिलाई ॻाल्हि हर कंहिं ते खुली धार थी विखरियो हुयसि तो पिरी मेड़े छॾियो तो तवारन जे वरन में रात के वेड़े छॾियो। अॼु जॾहिं हुनखे मोहन जी दड़े जी मूर्ति जियां रक़्स करंदे ॾिठुमि त दिलि वस में न रही। उते मौजूद माण्हू हुनखे हिकु रक़ासा जे रूप में ॾिसी रहिया हुआ। हुन जे जिस्म जी शाइरी सां लुत्फ़ अंदोज़ थी रहिया हुआ पर मूंखे अलाए छो हुन जी उदास अखियुनि में कई सवाल नज़र आया। हिकु उदासी जो तूफ़ान उन समुंड जहिड़ी अखियुनि में नज़र आयो। दिल में एक शिद्दत सां या ख्वाहिश जागी त हिन सां ॻाल्हाया। उन्हनि उदास अखियुनि जा सवाल पढ़ा कुझु हुन जी ॿुधा कुझु पंहिंजी ॿुधाया।
पर हुन ॻाल्हि जो ॿियो मतिलबु वरितो ऐं मुंहिंजे जज़्बनि जी सचाई खे अय्याश अमीर साथे जो लक़ब मिली वियो। जो बि न हुयो त ॿी मुलाक़ात अहिड़े हालात में थींदी जो दुनिया जा आगाह बेख़बर ईअं मुंहिंजे साम्हूं पई हूंदी। पर हिकु ॻाल्हि ॾाढी सुठी थी, मूं हुनखे सुकून सां दिलि भरे ॾिठो। जिन अखियुनि में उदासियुनि जा वेड़ा ॾिलवा उहे अॼु बंदि हुयो। सोचियमि त दिलि जूं सभु ॻाल्हियूं सुकून सां कया, पर हुन होश में अचण खां पोइ साॻी इज़त अफ़ज़ाई कई जेका हुन पहिरीं मुलाक़ात में कई हुई। मां हुन जे लाइ क़ाबिल नफ़रत आहियां, पर हू मुंहिंजे लाइ छा आहे काश हू ॼाणे सघे। काश बिना इजाज़त कंहिंजी डायरी पढ़णु मुनासिब न आहे। आई एम सॉरी, मूं तव्हांखे सुञाणण में ग़लती कई। तव्हां सही चयो हुयो त हिकु औरत मर्द जी निगाह खे सही तरीक़े सां सुञाणींदी आहे। तव्हांखे कीअं ॿुधायां त हिन समाज, हिन माशरे मुंहिंजी अखियुनि ते अहिड़ी पटी ॿधी छॾी आहे जो मां सभु ॾिसंदे बि अंधी आहियां, पर तव्हांजे इख़लाक़ ऐं हमदर्दी उहा पटी लाहे छॾी आहे ऐं मां सख़्तु शर्मिंदा आहियां। मां बिना सोचे सम्झे तव्हांजी एतिरी इंसल्ट कई, प्लीज़ मूंखे माफ़ कयो। ईअं न चओ, का ज़रूरत न आहे माफ़ी जी, मां सभु विसारे चुको आहियां। थैंक यू। ऐं हिकिड़ी ॿी ॻाल्हि, तव्हां नहायत ई सुठा इंसान आहियो ऐं मां नथी चाहियां त तव्हां हिकु पाछोले जे पोयां डोड़ी पंहिंजो वक़्तु ज़ाया कयो। मां सम्झुसि कोन। एतिरो वॾो क़दम खणण खां पहिरीं मुंहिंजे बारे में या मुंहिंजे माज़ी जे बारे में कुझु मालूमात त वठो हा। दिलि जा कुझु सौदा अहिड़ा बि हूंदा आहिनि जंहिंमें नुक़सान जी 100% पक हूंदी आहे। उन जे बावजूदि न चाहींदे बि इंसान अहिड़ा सौदा करे वञंदो आहे। पाण नुक़सान में वेंदो, पर महबूब जी ख़ुशीअ में ई पूरी ज़िंदगी गुज़ारे छॾींदो आहे। मूंखे तव्हां खां कुझु बि न घुरिजे, सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु तव्हांजी हिन अखियुनि जी उदासी घुरिजे ऐं तव्हांजे चपनि ते मुर्कुनि ऐं ख़ुशियुनि जा गुल ॾिसणु चाहियां थो। ऐं हिन जे लाइ मूंखे कुझु बि करिणो पियो न, मां कंदुसि। प्लीज़ तव्हां सभु कुझु मूंखे पंहिंजे बारे में ॿुधायो। ज़रूरु ॿुधाईंदुसि। मां हिकु डांसर जे रूप में तव्हांजे साम्हूं आयसि। मां बेसिकली हिकु हाउस वाइफ, शादीशुदा औरत आहियां। What? हाँ, इहो ई सच आहे। यूसुफ, मुंहिंजे नंढपण जी मोहबत ऐं मुंहिंजो सभु कुझु, हिकु बहितर मुस्तक़बिल जा ख़्वाब सजाए असां दुबई आयासीं। यूसुफ जो दोस्त जाफ़र दुबई खां पाकिस्तान आयल हुयो। साईं यूसुफ ॾाढो ख़ुशि हुयो जॾहिं जाफ़र उनखे जॉब जी ऑफर ॾिनी, पर मां साईं खां अलॻि थियण जे लाइ बिल्कुलु बि राज़ी न हुयसि। ॾिस गज़ल, ॻाल्हि खे सम्झ। मां दुबई में पंहिंजा पेर ॼमाए तोखे बि दुबई वठी वियुसि। पर मां हिते अकेली कीअं रहंदमि? ॾुखी सुखी हिते गुज़ारे वठंदासीं। ॾुखी सुखी हितां जी हालतुनि जी ॼण तोखे ख़बर ई न आहे। हिकु ॾींहुं कारोबार हले थो त 5 ॾींहं बंदि आहे। गुरबत, महांगाई, बेरोज़गारी, माण्हू तंग थी विया आहिनि, माण्हू ख़ुदकुशी करण ते मजबूर थी विया आहिनि। हड़तालूं लॻो, लॉकडाउन लॻो, माण्हू वञे त वञे काॾे। तोखे ॻाल्हि सम्झ में छो नथी अचे? अॻे चवंदा त आमदनी रुपयो त ख़र्चु 5 रुपया, हाणे आमदनी रुपयो आहे त ख़र्चु 500 रुपया आहे। पर मुंहिंजो ब्यूटी पार्लर बि त आहे न, उन मां कमु हलाए वठंदासीं, ॾुखियो सुखियो गुज़ारो थी वेंदो। तूं छा थी सम्झी त तुंहिंजे ब्यूटी पार्लर मां घर हलंदो? चरी थी वई आहीं छा तूं? अरे घर हलंदो न, डोड़ंदो, बाक़ाइदा डोड़ंदो।
यार यूसुफ तो ॿुधायो छो कोन त भाभी बि ब्यूटिशियन आहे? तोखे ॿुधायां त तूं छा कंदे? तूं आई छड़ो माण्हू, तोखे त माई आहे कोन जो हुनजो ब्यूटी पार्लर मां कमु कराई। अरे मां न, दुबई जूं औरतूं त कराईंदियूं न। छा दा दुबई जूं औरतूं हिते मूं वटि अची कमु कराईंदियूं? कहिड़ियूं ॻाल्हियूं था कयो तव्हां? दुबई जूं औरतूं हिते न ईंदियूं, बल्कि तव्हां हली उते ब्यूटिशियन जो कमु कंदव दुबई में। वीज़ा टिकट ऐं रिहाइश फ्री, ऐं तव्हां ॿई घटि में घटि 8 खां 10 लाख रुपया महीनो कमाईंदव। थोरो सोचो, रिहाइश, खाधो पीतो सभु कुझु जॾहिं फ्री हूंदो त तव्हां 1 साल जे अंदरि अंदरि पाकिस्तान में पंहिंजो घर ऐं गाॾी बि करे सघंदव। उहे त ॻाल्हियूं ठीकु आहिनि जाफ़र, पर हिन जो वीज़ा ऐं हिन जी टिकट कीअं थींदी? अरे बाबा, उहो मुंहिंजो मसइलो आहे। वीज़ा ऐं टिकट जेको आहे उहो 1 महीने जो या 2 महीने जो विज़िट वीज़ा थींदो, ऐं उन खां पोइ तव्हांजो उहो वीज़ा एक्सटेंड थी वेंदो, वर्किंग वीज़ा में तब्दील थी वेंदो, ऐं उन खां पोइ तव्हां 5 सालनि खां पोइ करोड़पति थी पाकिस्तान मोटी अचिजो। पोइ छा थियो? उन ॾींहुं पूरो महीनो थी वियो हुयो। जाफ़र असांखे कंहिं बि कम सां न लॻायो हो। चवंदो हुयो विज़िट वीज़ा ख़तमु थियण खां पोइ जॾहिं तव्हांजी वर्क वीज़ा ईंदी पोइ तव्हां को कमकार करे सघो था। ऐं नेठि असांजी वीज़ा ख़तमु थियण खां 1 ॾींहुं पहिरीं जाफ़र असां वटि आयो। जेको जमा पूंजी खणी आयासीं उहा बि खपी वई, ऐं परीअं पंहिंजी वीज़ा बि ख़तमु थी वेंदी। हाणे छा थियनि? तो फिक्र न कर, मां जाफ़र सां राब्ते में आहियां ऐं मूं हुनखे चयो आहे त पंहिंजी वीज़ा रिन्यू कराए वठे त जीअं असां ॿाहिरि सां रोज़गार सां लॻी सघूं। मूंखे ख़बर हुई त भाभी परेशान हूंदी, त भाभी तव्हांजी परेशानी जा ॾींहं ख़तमु थी विया आहिनि ऐं सुभाणे तव्हां पंहिंजे कम सां लॻी सघो था। शुक्र अल्हम्दुलिल्लाह। पर हिकिड़ी प्रॉब्लम आहे। प्रॉब्लम? प्रॉब्लम वरी कहिड़ी? प्रॉब्लम इहा आहे त तव्हांखे शुरू जा 8-10 ॾींहं हिक ॿिए खां अलॻि रहणो पवंदो। न न, असां अलॻि नथा रही सघूं अदा। ॾिसो, हीअ हिकिड़ी कानूनी पेचीदगी आहे। तव्हांजो वीज़ा सुभाणे ख़तमु थी रहियो आहे ऐं उन खां पोइ जेको तव्हांखे नओं वीज़ा मिलंदो उन विच में तव्हां हिते इलीगल हूंदव। इन करे ई मां चवां थो त तव्हां ॿई अलॻि रहो। कॾहिं तव्हां ईअं नथा कयो त तव्हांखे सुभाणे वापसि वञिणो पवंदो, ऐं वापसि वञी जॾहिं तव्हां हिते ईंदव त तव्हांजा लखें रुपया ख़र्च थी वेंदा। इन करे चवां थो त तव्हां अलॻि अलॻि रहो। यार जाफ़र, असां सभु कुझु पंहिंजो अलॻि तलव साड़े ईअं खणी चइजे त पंहिंजा ॿेड़ा ई साड़े ते पहुता आहियूं। हाणे असां वापसि कीअं वेंदासीं? हरगिज़ न अदा, असां वापसि वेंदासीं ऐं वरी हिते कोन ईंदासीं। वॾे तकड़ में फ़ैसिलो करण जी का बि ज़रूरत न आहे। तव्हां वटि सॼी राति आहे सोचण लाइ। तव्हां सोचे वठो त तव्हांखे हिते कमु करिणो आहे या वापसि पाकिस्तान वञिणो आहे। मां सुभाणे ॿीहर ईंदुसि। यूसुफ, मुंहिंजी ॻाल्हि खे सम्झ, पाण वापसि हलो। तूं मुंहिंजी ॻाल्हि खे सम्झ, पाण वापसि वेंदासीं त वॾो नुक़सानु थी पवंदो। आया आहियूं त रोज़ीअ सां लॻी वञूं त बहितर आहे। गज़ल मूं सोचे वरितो आहे, पाण वापसि न वेंदासीं, हिते ई हूंदासीं। सिर्फ़ु 8 ॾींहंनि जी ॻाल्हि आहे। 8 ॾींहं के वॾा न आहिनि। 8 ॾींहं त छा, मां तोखां परे 8 साल बि रही सघां थी, पर अलाए छो मूंखे डपु थो लॻे। डपु छा चओ? त किथे असां हिक ॿिए खे विञाए न वेही रहूं। चरी या तुंहिंजी फज़ूल सोच आहे। असुल मसइलो ख़बर थी छा आहे? असीं परदेस में आहियूं, हिनजे करे तो पंहिंजो हाव लाथो आहे। पर अलाए छो मूंखे न त जाफ़र जी अखियुनि में सच्चाई नज़र नथी अचे। जाफ़र मुंहिंजो पुराणो दोस्त आहे, धोखो न कंदो। अल्लाह साईं करे ईअं ई थिए।
मुझी जान ओ पिरी मुझी जान ओ पिरी मुझी जान ओ पिरी मुझी जान मुडे नेणा खणी तनिहार तो साथी व्यो सचो मुझो प्यार हिया दिल थी वई तो ता फिदा ओ पिरी मुझी जान ओ पिरी मुझी जान ओ पिरी मुझी जान ओ पिरी मुझी जान ओ पेरी ओ पेरी ओ पेरी ओ पेरी ओ पेरी ओ पेरी मुझी दिल जो तू करार तो सा सच्चो मुझो प्यार मुझी दिल जो तू करार तो सा सच्चो मुझो प्यार ये दिल थी वही तो ता फिदा ये दिल थी वही तो ता फिदा ओ पिरी मुझी जान ओ पिरी मुझी जान ओ पिरी मुझी जान ओ पिरी मुझी जान मुझे दिल जीत तू ही खुशियाँ तू ही आई मुझे सिर जो साई मुझे दिल जीत तू ही खुशियाँ तू ही आई मुझे सिर जो साई जैसी सीने में आसा मुझो तो साहे जा जैसी सीने में आसा मुझो तो साहे जा ये दिल थी वही तो ता फिदा ये दिल थी वही तो ता फिदा ओ पिरी मुझी जान ओ पिरी मुझी जान ओ पिरी मुझी जान ओ पिरी मुझी जान ला 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 हो 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 जिंद जा तुझे नाले कईया तो ता सदके कया मां हयाती जिंद जा तुझे नाले कईया तो ता सदके कया मां हयाती तू ही प्यारी आ मुझी तू ही रानी आ मुझी तू ही जानी आ मुझी तू ही सोनी आ मुझी ये दिल थी वही तो ता फिदा ये दिल थी वही तो ता फिदा ओ पिरी मुझी जान ओ पिरी मुझी जान ओ पिरी मुझी जान ओ पिरी मुझी जान ओ पेरी ओ पेरी ओ पेरी ओ पेरी ओ पेरी ओ पेरी मुझी दिल जो तू करार तो सा सच्चो मुझो प्यार मुझी दिल जो तू करार तो सा सच्चो मुझो प्यार ये दिल थी वही तो ता फिदा ये दिल थी वही तो ता फिदा ओ पिरी मुझी जान ओ पिरी मुझी जान ओ पिरी मुझी जान ओ पिरी मुझी जान तव्हां ते वियो मां इतला करायां थो। हाँ पर हिते ॿियूं छोकिरियूं किथे आहिनि? उहो त शाम जो ईंदियूं। तव्हां डांस किथां सिखी आहे? छा बकवास आहे इहो? कहिड़ी डांस? उहा ई डांस जंहिंजे करे तोखे हिते कमु मिलियो आहे नचण जो।
तूं आयो परदा जाफ़र तव्हां ब्यूटी पार्लर जो कूड़ ॻाल्हायो हुअमि जेकॾहिं सच ॻाल्हायां हा न त तव्हां ॿई ज़ाल मुड़ुस कॾहिं बि एतबार न कयो आहे मूं ते मां हिते 1 मिंट बि तरसणु नथी चाहियां। शौक़ सां पर इहो सोचे ॿाहिरि वञजांइ त पासपोर्ट तो वटि आहे कोन वीज़ा तुंहिंजी ख़तम थी चुकी आहे ऐं हा तो हिकु एग्रीमेंट साइन कयो आहे त तूं 1 साल ताईं हिन क्लब में हिकु डांसर तौरु कमु कंदी आहे। इहा ई त खामी आहे तव्हां जहिड़नि सातनि माण्हुनि जी फौरन एतबार करे वेही रहंदा आहियो जल्दी एतबार करे एग्रीमेंट ते साइन करे वेही रहंदा आहियो ऐं इहो न ॾिसंदा आहियो तो एग्रीमेंट ब्यूटी पार्लर ते कमु करण जो आहे या नचण जो। ज़लील कमीना बेगैरत इंसान मां तोखे मारा छॾींदसि। शौक़ सां जेको वणे सो कर पर मां तोखे ॿुधाए छॾियां हितां वञणु चाहीं थी त भले वञ पर जेकॾहिं तुंहिंजो क़दम हितां ॿाहिरि निकितो त यूसुफ जो दम धणी हवाले थी वेंदो। ध्यानु थी अदा आवाज़ ख़बर कम सम्झी वियो तई यार कम त मां सिखी वियो आहियां हाणे हिकिड़ी मूं ते महिरबानी कर जाफ़र सां मूंखे ॻाल्हाए। हेलो जाफ़र आउं ठीकु आहियां तूं मूंखे इहो ॿुधाए त गज़ल मुंहिंजी कीअं आहे छा तूं मूंखे हुन सां ॻाल्हाए सघीं थो? अरे यार यूसुफ मां उतां निकिरी आयो आहियां उते मर्द हलो न कंदा आहिनि यार तूं फिक्र न कर सिर्फ़ु 8 ॾींहंनि जी त ॻाल्हि आहे उन खां पोइ तूं ऐं भाभी गॾु हूंदव बस तूं दिल लगाए कम कर समझी। ठीक तन्ये न चाहते भी मां का डांसर थी वियसि ऐं सॼी ख़बर पइजी चुकी त जाफ़र ड्रामो कयो आहे। ऐं मुंहिंजो यूसुफ उते वीचारो इस्तबल में मज़दूरी कंदो रहियो। जाफ़र भी यूसुफ सां राब्तो करणु बंदि करे छॾियो हुयो ऐं हिकु ॾींहुं जॾहिं जाफ़र वटि नईम आयो ऐं हुन जाफ़र खे ॿुधायो त यूसुफ नईम खे ॾाढो मारियो आहे। केन बकवास थो करी तूं? मां सच थो चवां मूंखे का ख़बर न आहे जाफ़र ख़ान लंडन हलियो वियो आहे गज़ल खे किथे रखियो अथसि मूंखे का ख़बर न आहे हुनजा नंबर बि बंदि आहिनि। जाफ़र खे बि ॾिसंदुमि तोखे बि ॿुधाए मुंहिंजी गज़ल किथे आहे ॿुधाए मुंहिंजी गज़ल किथे ॿुधाए ॿुधाए मूंखे ॿुधाए गज़ल किथे आहे मुंहिंजी मूंखे ॿुधाए मां ॾिसंदुमि भई किथे आहे मारी घुमास मां ॿुधाए मुंहिंजी गज़ल किथे आहे। अरे मूंसां ख़बर न आहे थोड़ो होश का कम वठ सब कुछ ठीक थी वेंदो। पहिरें जाफ़र ख़ान खे हथु कर न तो वटि पासपोर्ट आहे न कोई वीज़ा न कोई सबूत ये थे जोश में का हरकत करे विधे हितां जो कानून वॾो सख़्तु आहे ऐं जे पुलिस जे हथु लॻी वए पोइ कीअं ॻोल्हींदे गज़ल खे थधो थी ऐं जाफ़र जो पतो लॻाए। जाफ़र ख़ान जंहिं ॾींहुं न तूं हथु आहीं अहिड़ी कार कंदुसि तोसां जो कंहिं अॿोझ खे धोखो ॾियण जे क़ाबिल बि न रहंदे। वो टके जो माण्हू मुंहिंजो शर ख़राब कंदो हे सच आहे हुनजी। साईं हुनखे हल्को न वठिजो हुनजे अखियुनि में बाह हुई बाह ऐं हथनि में फौलाद जी सख़्ती हू चरियनि वांगुरु तव्हांखे ॻोल्हे पियो थो। अरे एतिरो ई न डिॼी वियो आहीं हुन शींहं खां त वञी किथे मुंहुं कर ऐं जॾहिं ॾिसी न त मां तुंहिंजे हुन शींहं खे कुओ बणाए छॾियो आहे कुओ तॾहिं मोटी वापसि अचिजांइ। शी हूंदो आहे कुओ त तूं आहीं जेको ॿिर में लिकी करे वेही रहियो आहीं। जेकॾहिं एतिरी हिमत अथई न त मुंहिंजे यूसुफ जे साम्हूं त वञी ॾेखार। हिकु पासे शींहं ॿिए पासे शींहं डिनीस
वक़्तु ॾिस और यादि रख वो हूंदो आहे न सर्कस वारो शींहं तव्हां उहे आहियो ऐं हू जंहिंजे हथ में लठ हूंदी आहे ऐं हू सर्कस जे शींहनि खे नचाईंदो आहे रिंग मास्टर मां आहियां तव्हां मुझे इशारे ते नचण वारा उहे शींहं आहियो जेके सर्कस में कम कंदा आहिनि समझी ऐं जेकॾहिं चाहींदे त तूं सिर्फ़ ऐं सिर्फ़ नची चुपचाप मुंहिंजो हुकुम मञ न त मुंहिंजी इज़त ऐं जिस्म जो लुटजण जो ज़िम्मेवार हिन समझ शैतान सख्त इंसान छो इंसानियत के लजाए रहे भाई तो के खुदा जो थोरो भी खौफ न तो थे फिलहाल तो तोखे मुखा खौफ करण घुर्जे वनी तैयार थी तुझे नचण जो टाइम थी वियो आहे वन दिलबर तू किथे आ मां तुंहिंजी लोकेशन ते पहुची वियो जाफर तो मूंखे किथे बि नज़र नथो अचे अरे यार यूसुफ तू हुते वनी ॾिस हेठ बेसमेंट में जाफर खान हुते ही मिलंदो कहिड़ो मुंहिंजो ॾोहियो जंहिंजी मिली आहे सज़ा कहिड़ो मुंहिंजो ॾोहियो जंहिंजी मिली आहे सज़ा मूं त तोसां प्यार कयो मूं त तोसां प्यार कयो जुर्म मुंहिंजो आहे वफ़ा कहिड़ो मुंहिंजो ॾोहियो जंहिंजी मिली आहे सज़ा तंहिंजी मिली आहे सज़ा